पहिरियां जॾहिं आयुसि त सेठ वटि कुल 30 रेठा हुयूं। 5-6 ॾींहं सी मां ईअं मज़ाक़ कया 10 ॾींहं मां ख़ुशि थियां पियो। हर हिक खे ॿुधायां पियो मां दौरी आहियां दा, मां वनवाह थो खायां हे हो। मां जे चवण ते वीचारा 5 पाकिस्तानी ॿिया मुंहिंजे ॻोठ जा पास ठाराए जल्दी अर्जेंट अची पहुता, पर हाणे मूंखे बदुआऊं था ॾियनि। मां चयो भाउ मां छा कयां। 10 ॾींहं जॾहिं गुज़रिया त ओचिते मां सुतो पियो हुउसि त सेठ उथायो, चई उथ। मां चयो ख़ैरु त आहे? चई तो लाइ ख़ुशख़बरी आहे। मां चयो हले छा वरी ख़ुशख़बरी भेणिया, ख़ैरु त आहे, हले 5-6 हज़ार रियाल ॾींदो, हले मूंखे शादी थो कराए, मसइलो छा आहे? मूंखे चई हेॾे तक पारे जो मां तकिया त ट्रक भरिजी आयो रिढनि जो, तंहिंमें पूरो 98 रिढ हुयो। त हिते मुंहिंजो BP लो थियो, मां गोॾनि ते वञी किरी पियुसि। मां चयो या क़ुर, हाणे हिननि खे पाले ताते केरु? वरी उन्हनि खे पाले ताते वरी उन्हनि सां ठही वियुसि। 2-3 ॾींहं गुज़रिया, हाणे पीरां लोॾियां हलासीं, हाणे त घोड़ा बि कमु नथा कनि। पहिरियां त मां ख़ुशि हुयुसि 30 रेठा हुया। 2-3 ॾींहं ॿिया गुज़रिया, वरी सेठ राति जो मूंखे फ़ोन कयो इरफ़ान किथे आहियां? मां चयो मां त फलाणे जाइ ते आहियां। चई तुंहिंजे लाइ मुर्गी आणियां थो कढ़ाई। मां चयो वाह वाह, अॼु सेठ खे अलाह साईं ईमान ॾिनो साईं। मुर्गी सां कार ते आयो, मूंखे मुर्गी खाराए, वरी बाद में ॿी गाॾी आई। मां जो ॿाहिरि ॾिठो त वञो भेणियो हिन में 65 रेठा आहिनि। मां चयो हे कंहिंजा आहिनि सेठ? चई मुंहिंजा आहिनि। यकीन कयो त मूंखे उहे मुर्गी बि मज़ो न ॾिनो आहे। उहो सॼी राति ईअं खाधुम ई न, बसि खावां पियो त अञा मथे गाॾी पहुती, अरवाह ई चढ़िजी वियो। हिकु चई वणा कोन, ॿियो जुतीअ सूंधे झोल में। मां अॻे हुननि खे पाले न पियो सघां, वरी हिन जो माल जे आनण ते ज़ोर। यकीन कयो संगतूं भॼी पियासीं सफ़ा। बाक़ी हिन वीडियो खे अॻिते कुतरी ॾियो। मौला पाक तव्हांखे सलामत रखे बाबा।